तव्हां दर्द रखनि था उहे निकिरी पंहिंजे घरनि मां हिते पहुता आहिनि। ही ख़ल्क़ ही अवाम वॾे तइदाद में अवाम आहे, को मसइलो न आहे, का मायूसी न आहे। जेकॾहिं हिन अवाम टोटल गॾिजी सॼी हिकु हफ़्ते खां वठी पंहिंजूं सरगर्मियूं कंदे शहर जे बुनियादी मसइलनि जहिड़ो को पीअण जो पाणी, असांजो शहर जाम शोरो सिंधू दरिया जे कंढीअ ते आबाद आहे। उते अफ़सोस का 1.5 लख 2 लख जी आबादी आहे, उहा पीअण जे पाणीअ खां महिरूम आहे। सिर्फ़ु तव्हां जेकॾहिं ॾिसंदो हीअ आबादी 3 किलोमीटरनि ताईं आहे, 1.5 किलोमीटरनि ताईं आहे, 2 किलोमीटरनि ताईं आहे। उन शहर में गुज़िरियल 20 सालनि खां पीअण जे पाणीअ जो मसइलो आहे। शहर में तव्हां ॾिसंदो किथे बि वर्षबंदी नज़र नथी अचे। जेके ही बलदियाती निज़ाम जहिड़ो आहे उनखे 4 साल मुकमल थी चुका। बलदियाती निज़ाम कम कहिड़े कम सां आहे जेको मसइलो हल करण जे तरफ़ आहे, जेको हल नथो थिए। शहर में रोड रस्ता तबाह, हुतां खां वठी हेसि ताईं रैली कढी आहियूं। छा ही वाटिया कॉलोनीअ जो रस्तो आहे मुख्य, हिते भरे खणी थकिजी पिया आहियूं। पाणी किरियल सॼो रोड रस्तो तबाह लॻो पिया। टाउन कमेटीअ ऑफिस जे अॻियां रोड जी हालत आहे, उन ते असांखे अफ़सोस आहे। वञो तव्हां सेंडोग रोड, पढ़ियल लिखियल हे रोशनियुनि वारो शहर, हिते 3 यूनिवर्सिटियूं हींअर 4हीं यूनिवर्सिटी शामिल थी आहे। ऐं उन शहर जी हालत कहिड़ी आहे? छा हिते बाशऊर अवाम रहे थो? सेंडोग रोड ॾिसो वञी, पुल खां वठी जामशोरो थाणे ताईं केतिरो सिर्फ़ु 1.5 किलोमीटर जो रस्तो आहे। उहो 10 साल 15 ॾींहं मुसलसल एहतजाज कयो आहे। 10 सालनि खां रस्तो खंडर बणियल आहे, पर अफ़सोस सां अञा ताईं उहो रस्तो नथो ठहे। उनजे लाइ असां एहतजाजी तहरीकूं कयूं थी। SUP टोटल जेके जमातियूं हुन में असां में शामिल हुयूं, उन्हनि इहो ई मुतालबो कयो त असांखे रोड रस्तो ठाहे ॾिनो वञे, पर उहो सिर्फ़ु असांखे 3 महीननि जी मोहलत DC वठी वियो आहे। असां उहिदनि जो बि एतिरा माण्हू गॾु करे तव्हांजे ऑफिस जे अॻियां इहा ललकार कनि था, इहो धरणो हणनि था त शहर जा मसइला हल कयो। छा तव्हांखे इहो क्या कल्ह ते जून आहे? ही वज़ीर आला जो ज़िलो आहे, हुनजो पंहिंजो तक आहे, हुनजा माण्हू सराबा एहतजाज आहिनि, त महिरबानी करे असांजा मसइला हल कयो। छा सिर्फ़ु ही जेको शहर जो ग्राउंड ॾिसो जी तव्हां केतिरो आहे? तव्हांखे 1.5 किलोमीटर जा रस्ता, साफ़ पाणीअ जो पीअण जो पाणी ऐं बिजलीअ जा मसइला नथा थियनि। बिजलीअ ते हिकिड़ो गुंडो विहारे छॾियो अथव। हर रोज़ माण्हू पंहिंजे तइदाद में ट्रैक्टर ते पहुचनि था। छा तव्हां वटि इहा कंप्लेन सेल आहे? बदमाशी करण जे चकर में हो ऐं माण्हुनि ते FIR दाख़िल करण जे लाइ तव्हां उन्हनि ते दबाव विझो था, उन्हनि खे धरका ॾियो था। छा उन खां बिगड़ण वारा माण्हू आहिनि छा? तव्हांखे हाणे गले मां वठी रोड ते किरण वारा माण्हू आहिनि। छो जो इख़लाक़नि जो दाइरो ख़तम थी चुको आहे। सरकारूं तव्हांखे ॾेई असां थकिजी चुका आहियूं, पर मसइले जो हल तव्हां को बि कोन कढी सघो। इन जे लाइ ग़रीब इख़लाक़नि ही सिंध यूनाइटेड पार्टी अची धरणो आयो आहे। असां सुञाण धुन जा माण्हू हिननि सां गॾु हूंदासीं। जेको बि जमायत, सियासी जमायत शहर जे मसइलनि लाइ निकिरंदी, इंशाअल्लाह ताला हितां जो अवाम, कलम धणी, शाइर ऐं ॿियूं जेके बि समाजी तंज़ीमूं, सियासी तंज़ीमूं तव्हां सां गॾु बीहंदियूं, तव्हांजे हर एहतजाज में शामिल हूंदियूं। तव्हां सभिनी दोस्तनि खे जस ॾियूं था त हिन हेॾे वॾे ॾुखे दौर में बि टाइम कढी असांजे शहर जे मसइलनि लाइ गॾु थिया। तव्हांजी वॾी महिरबानी।